नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची में CTD जी कार्रवाई तमामु वॾी कामयाबी आहे। शहर जे इनाम मेमण जो चवणु आहे CTD पंहिंजे शहर खे तमामु वॾी तबाहीअ खां बचाए वरितो आहे। CTD वॾी हिमत करे दहशतगर्द खे गिरफ़्तार कयो। दहशतगर्द तंज़ीमूं पाकिस्तान खे कमज़ोर करणु चाहिनि थियूं। शहर जे इनाम मेमण जो चवणु आहे दहशतगर्द तंज़ीमूं दुश्मन मुल्कनि जी एजेंडा ते कमु कंदियूं आहिनि। पुलिस CTD ऐं ॿिया इदारा अहिड़ियूं कार्रवायूं कंदा रहंदा। सीनियर वज़ीर जो चवणु आहे दहशतगर्दनि खे नापाक इरादनि में कामयाब थियण न ॾींदासीं। दहशतगर्द पाकिस्तान में दहशतगर्दी पखेड़ींदा आहिनि। उन्हनि जी एजेंडा आहे दहशतगर्द कार्रवायुनि सां मुल्क खे बदनाम कयो वञे। हिकु भेरो ॿीहर अव्हां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे कराची में CTD जी कार्रवाई तमामु वॾी कामयाबी आहे। शहर जे इनाम मेमण जो चवणु आहे CTD पंहिंजे शहर खे तमामु वॾी तबाही खां बचाए वरितो आहे। सीनियर वज़ीर जो चवणु आहे त CTD वॾी हिमत करे दहशतगर्द खे गिरफ़्तार कयो। दहशतगर्द तंज़ीमूं पाकिस्तान खे कमज़ोर करणु चाहिनि थियूं। दहशतगर्द तंज़ीमूं दुश्मन मुल्कनि जी एजेंडा ते कमु कंदियूं आहिनि। पुलिस CTD ऐं ॿिया इदारा अहिड़ियूं कार्रवायूं कंदा रहंदा। सीनियर वज़ीर जो चवणु आहे त दहशतगर्दनि खे नापाक इरादनि में कामयाब थियण न ॾींदासीं। दहशतगर्द पाकिस्तान में दहशतगर्दी पखेड़ींदा आहिनि। उन्हनि जी एजेंडा आहे त दहशतगर्द कार्रवायुनि सां मुल्क खे बदनाम कयो वञे।